न्यूज़ सईदाबाद एसडीओ वापडा मुमताज़ मेमन हिस्को ऑपरेशन न्यूज़ सईदाबाद सब डिवीज़न डिस्ट्रिक्ट मठियारी ऑपरेशन हिस्को नवाब शाह जो चवण है तो जीअं त मूंखां कुछ उम्मीदवारनि NCOC वरिती है, बाक़ी काफ़ी उम्मीदवार बग़ैर NCOC जे इन्हनि जा फॉर्म जमा थी विया आहिनि। इन करे आउं परेशान आहियां त बग़ैर NCOC जे असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकार फॉर्म कीअं जमा कया आहिनि। इन्हनि खां फॉर्म वरिता वञनि जिन उम्मीदवारनि ते मूंखे एतिराज़ है, आउं उन्हनि ते ऑब्जेक्शन नोट जमा करायां थो। आउं हुकूमत खे अपील कंदसि त ही हुकूमत जी पॉलिसी है ऐं असां बि हुकूमत जा नुमाइंदा आहियूं ऐं असांजो कंहिं सां ज़ाती झेड़ो कोन्हे। हुकूमत जा पैसा आहिनि ऐं हर उम्मीदवार खे जमा कराइणा आहिनि।